कुदरत जा करिश्मा अक्सर असांखे हैरान करे छॾींदा आहिनि। कॾहिं कॾहिं अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि जो असांजो तसवुर बि नाहे हूंदो ऐं डॉक्टरनि बि नाहे सोचियो हूंदो। अहिड़ो ई ऑस्ट्रेलिया में हिकु औरत सां थियो। औरत रुॻो 18 ॾींहनि में ॿियों भेरो ॻोरारी बणिजी वई। डॉक्टरनि इहो ॾिठो त खेनि बि कुझु सम्झ में न आयो। बाद में ख़बर पई त जंहिं औरत जो IVF इलाज हली रहियो हो उहा अॻु ई कुदरती तौर ते ॻोरारी हुई। इहो हिकु नायाब वाक़ियो आहे। पिर्थ जी रहवासणी 36 सालनि जी सेंड्रा जा ॿार IVF ज़रिए पैदा थिया हुआ। खेसि यकीन हो त हू कुदरती तौर ते ॻोरारी नथी बणिजी सघे, छो त डॉक्टरनि इन खां इनकार करे छॾियो हो। इन लाइ जॾहिं हुन टियों ॿार पैदा करण बाबति सोचियो त हू अगस्त 2022 में IVF इलाज कराइण वई, पर खेसि इहा ख़बर न हुई त हिकु ॿार संदसि ई पेट में परवरिश हासिल करे रहियो हो। डॉक्टरनि संदसि मुआइनो कयो त ख़बर पई त संदसि पेट में 2 जनीन मौजूदु आहिनि। इन जो मतिलबु इहो थियो त हू जाड़नि ॿारनि जी माउ बणिजण वारी हुई। डॉक्टरनि खे सम्झ में न आयो त इहो कीअं मुमकिन थियो, ख़ासि तौर ते जॾहिं अव्हां IVF मां गुज़री रहिया हुजो ऐं इहो सभु साइंसी ऐं हक़ीक़ी शयुनि ते ॿधल हुजे। सेंड्रा ॿुधायो त हुन IVF इलाज दौरान जिस्मानी लाॻापा बि क़ाइमु न कया हुआ, यानी इहे ॿार इन खां अॻिजा हुआ। बाद में ॿिन्ही जी पैदाइश थी। संदसि हिकु ॿार ॿिए खां 1 महीनो अॻिते वधी रहियो हो, पोइ ॿिन्ही जी पैदाइश थी ऐं ॿई सेहतमंद आहिनि। डॉक्टरनि लाइ इहो नायाब मामिलो हो, जंहिंखे सुपरफिटेशन चवंदा आहिनि। दुनिया में सुपरफिटेशन जा रुॻो 10 मामला थी गुज़रिया आहिनि। इहो सम्झ वेंदो आहे त अहिड़ा वाक़िया रिपोर्ट करण लाइ पतो लॻाइण बि ॾुखियो हूंदो आहे। इन खां अॻु अमेरिका जे टेक्सास में रहंदड़ 25 सालनि जी कारा 5 ॾींहनि में 2 भेरा ॻोरारी बणी हुई। हिन 2 ॿारनि खे जनमु ॾिनो हो ऐं ॿई सेहतमंद आहिनि। ख़्यालु रहे त अहिड़नि ॿारनि खे टेक्निकल तौर ते जाड़ा नाहे सॾियो वेंदो।